द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। नुक्ते चीनी कार त सभु मां छॾे पुठियां आयो आहियां। नुक्ते चीनी कार त सभु मां छॾे पुठियां आयो आहियां। मुरीदनि साराह करण वारनि जो कियल ज़ख़्मी आहियां। अखरनि जे अटे खे ॻोहे सिक पंहिंजाइप जे पाणीअ में, अखरनि जे अटे खे ॻोहे सिक पंहिंजाइप जे पाणीअ में, वसे खे बणाए आशार नवां खणी महफ़िल में वेठो आहियां। विञाई अथव जेका नए भाषाई माहौल बाज़ार में कॾहिं भारत में लॾे अचण खां पोइ सिंधियुनि पंहिंजे धंधे ख़ातिर मकानी भाषाउनि में ॻाल्हाइणु शुरू कयो। अॼु हालत इहा आहे जो सिंधी ॻाल्हाइण वारा ॻोल्हणा पवंदा आहिनि। विञाई अथव जेका नए भाषाई माहौल बाज़ार में कॾहिं सुरां उन जीजल ॿोलीअ जी तव्हां लाइ खणी आयो आहियां। न को मुकमल अदीब न सरमाएदार सिंधी भाषा जो, क्यों यकीन तव्हां जहिड़ो आम सिंधी आज़ाद सचल आहियां। न को मुकमल अदीब न सरमाएदार सिंधी भाषा जो, क्यों यकीन तव्हां जहिड़ो आम सिंधी आज़ाद सचल आहियां। नुक्ते चीनी कार त सभु मां छॾे पुठियां आयो आहियां। मुरीदनि साराह करण वारनि जो कियल ज़ख़्मी आहियां। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।